रगो 100 वारा हार टंगिया पिया आहिनि नंढो नंढो त नज़र भुगल चइबो आहे भुगल माओ है जुकाम हलंदड़ मशहूर माओ। अच्छा जी जी सऊद जी त डेली वेंदो आहे, ईअं सम्झो त 15-20 किलो डेली सऊद जी वेंदो आहे। 15-20 किलो हा डेली थो वञे, दुबई थो वञे, बाक़ी अमेरिका बि वञे थो या ऑस्ट्रेलिया वञे साइड ते के दोस्त खणी ईंदा आहिनि, ईरान इराक खणी ईंदा आहिनि। करोड़पति थिया अरबपति थिया शुक्र आहे करोड़पति थी जाऊं। ॾिसो था वॾा थाल भरिया पिया आहिनि। इहो त मेड़ जो माओ भुगल माओ आहे त केतिरो 100-150 मण विकिरो थिए थो रोज़? पोइ सभिनी दुकान थी वेंदो एतिरो, बिल्कुलु थी वेंदो एतिरो। 8-8 10-10 किलो बि वठनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तो, ख़ुशि हुजो आबाद हुजो। आऊं आहियां हिन वक़्तु मेहड़ में पंजनि दोस्तनि सां गॾु। अॼु मेहड़ असां इन करे पहुता आहियूं त जीअं तव्हांखे मेहड़ जो माओ खाराए न सघूं, ॾेखारे सघूं त कीअं तयारु थिए थो। सो हिन वक़्तु असां हिकिड़ी होटल ते चांहि पियूं पिया। भाउ आसिफ़ खोसो असांजो पिरी प्यारो दोस्त आहे। माई ऐं मेहंदी जे शहर मेहड़ में तव्हांखे वेलकम कयूं था। तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां असांखे अची असांजे शहर में ज़ियारत कराई। भाउ आसिफ़ जो वधीक तव्हांखे तारीफ़ अॻिते हली कराईंदा, हिन ते ॻोठ बि इनशाला कोशिशि कंदासीं सुभाणे वेंदासीं। ऐं हीअ ॿिया दोस्त आहिनि समीर समो जेको असां हैदराबाद खां गॾु आहे, अशफाक चांडियो, ऐं हीअ अथव विछू चांडियो। गाॾी हलाए थो, गाॾी हलाए आहे बि हिते जो खणी आयो आहे। नालो त इसाक पर विछू चांडियो हुनखे प्यार मां चवंदा आहियूं। ॿियो नालो हुनखे कोन ठाहियो या अहिड़ो ख़तरनाक नालो। दोस्त चांहि खणी आया आहिनि। दोस्तो हीअ मेड़ शहर में असां हिकिड़ी बाज़ार आहे उते दाख़िल थिया आहियूं। हवा घणे किलो आहे? 80 रुपया। हीअ शइ दोस्तो ॾिसो हार, वाह वाह, वॾो मज़ो लॻो पियो आहे न। शाल ई सदाईं सभिनी खे नसीब थियनि पाइण जंहिंजी शादी कोन्हे थियल। नोटनि जे हारनि जा वॾा वॾा दुकान आहिनि माशाल्लाह, ज़बरदस्त हार टंगियल आहिनि। हिन सां थोरी दुकानदारनि सां कचहरी कयूं था। भाउ तव्हांजो दुकानु आहे? भाउ छा हाल आहे तव्हांजो? नालो छा अथव? गुलाम मुर्तज़ा। कहिड़े पाण? मैसर। मैसर साहब एॾा वॾा इहे हार तव्हां टंगिया आहिनि? जी सर। एॾा हलंदा आहिया हिते? हा सर, बसि हिते आहे डेकोरेशन जो हिसाबु आहे। अच्छा हा बिल्कुलु सियारो आहे। हा माशाल्लाह माशाल्लाह। ही रगो 100 वारा हार टंगिया पिया आहिनि नंढो नंढो त नज़र ई कोन थो अचे। नंढो बि आहे 50 जो बि आहे। अच्छा अंदरि आहिनि। ही घणे जो आहे? ही 5000 जो आहे सर। 5000? जी जी। वॾे में वॾो घणे जो हूंदो आहे? वॾे में वॾो साण 5000 जो हूंदो आहे, ॿियो 1000 जो, 2000, 500। माना फुल साइज़ 5000 हूंदो आहे। फुल साइज़ 5000 मथे न आहे? 5000 जो पोइ जेको ठाराए पाण। केतिरे जो ठहंदो आहे वॾे में वॾो? केतिरे जो ठहियो आहे हिते? हिते असां ठाहियो आहे 50000 जो ठाहियो आहे। 50000 जो? जी। हुन मथे मथे पोइ वरी मालिक ते आहे जेतिरो ठाराए सघे थो। हा ही दोस्त जो ठाहे हार, ही कारीगर आहे? जी सर, इहो कारीगर आहे। हिन जी घणी ॾियारी ॾियो था? सर हिन जी 700 रुपया। नोटनि जे विच में वेठो आहे, ॾियारी लॻो 700 रुपया। 700 रुपया ईअं ज़ुल्म आहे यार, 700 रुपया कुझु बि कोन्हे। सर बसि सॼो ॾींहुं वेठा हली कोॾर त कोन थी पए। महिनत त कोन्हे या? बसि नोटनि जो ठाहींदा आहिनि हार। नोटनि जो जहिड़ो कपिड़ो साफ़ पाए वेहंदा तहिड़ो वरी कपिड़ो न पाईंदा साफ़। अच्छा 5000 जो माना इहे वॾेरा वठंदा हूंदा जिन वटि पैसो हूंदो या कामोरा अहिड़ा जेके कमाई हूंदी उन्हनि जो। हा बिल्कुलु सही। हा चलो वॾी महिरबानी। वॾी महिरबानी सर। दोस्तो मेड़ जो टावर चौक जेको मशहूरु आहे, ऐं मेड़ जे मशहूरु माए जा दुकान, बाज़ार त ॾाढी सुठी आहे पर सोढ़ी थी वई आहे। ऐं हीअ हिकिड़ो दुकानु आहे, असां कचहरी कयूं था दुकानदार सां। साईं छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह दुआ खे। नालो छा आहे? मोहम्मद अली मैसर। मैसर साहब हाणे तव्हां वटि रश लॻी पई आहे माशाल्लाह, कम बि कंदा हलो? जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। कचहरी बि कंदा हलो? जी जी। हिते घणा आहिनि? मेड़ जो माओ छो मशहूरु आहे भला? मेड़ जो माओ ख़ालिस जेको आहे दूध ऐं खीर में ठहियो थो वञे। उन चवंदा ख़ालिस आहे। जी जी बिल्कुलु थो। केरु चवंदो आहे ख़ालिस कोन्हे? साईं थिए थो न ईअं। हा हा बिल्कुलु। घणा क़िस्म हूंदा आहिनि? माए जो हिकिड़ो इहो क़िस्म हूंदो आहे, ॿियो फ्लेवर में हूंदो आहे साओ माओ। अच्छा जी जी। ऐं ॿियो ही भुगल चइबो आहे? भुगल माओ है जुकाम हलंदड़ आहे मशहूर माओ। अच्छा जी जी सही आहे। तव्हां वटि पियो त साम्हूं थोरो आहे दवा? जी थोरो माओ नज़र पियो हुजे? न माओ जाम हूंदो आहे, साइड करे रखंदा आहियूं। अब माओ खे माओ ते मथे करे ॾेखारियो न। ये ब्राउन आहे जेको आम हलंदड़ आहे बादाम नालो। हा जी जी। ऐं हिन हेठां इहो साॻियो ई हूंदो आहे। साॻियो ई आहे। इहो बि ॾेखारियो न। इहो ॾेखार भाऊ खे। इहे लिकाए छो वेठा आहियो? न इहे रखंदा रस लॻी पई आहे, जॻह न आहे न। सही आहे। तव्हांजी दुकान ते घणो हले थो रोज़?
जी दुकान ते घणो विकिरो थिए थो रोज़ माशाल्लाह सुठो थींदो आहे अंदाज़न 15-20 साल थी वेंदा आहिनि थाल में घणा आहिनि 8-9 किलो हूंदो आहे 8-9 किलो थाल में हा हा सही आहे 15-20 थाल 20 थाल लॻायूं माना 10 किलो लॻायूं थाल हा 10 किलो था इहो थी वियो 200 किलो हा 200-250-300 हिते थी वञे 200 किलो माना 5 मण घणा दुकान आहिनि हिते माशाल्लाह गंज दुकान 200 दुकान बाईपास ते हिते 200 दुकान आहिनि हा बाईपास ते घणा दुकान आहिनि अच्छा हा मेन दुकान हिते आहे हाँ। पुराणो मशहूरु जेको आहे ईअं सम्झो त 70 साल थी विया 3 पीढ़ी आहे असांजी ईअं सम्झो था अच्छा हा 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 घणे किलो हलायो था तव्हां 1100 रुपया किलो हूंदो आहे मटियारी जो माओ तव्हां खाधो आहे मटियारी न ॿुधो आहे चवंदा दोस्त ईंदा आहिनि कस्टमर अचंदा ॿाहिरियां हा। कोई ॻाल्हि कंदा त उतां जो भाई हा हा वधीक कहिड़ो सुठो आहे मटियारी जा मेड़ जो मेड़ जो मशहूरु आहे माशाल्लाह हा तव्हां उहो ई चवंदो न आसिफ भाउ जी जी साईं मेड़ जो मशहूरु आहे माओ ऐं असां हुनजी तारीफ़ कंदासीं मेड़ जा इन करे पूरी दुनिया में ईअं सम्झो रियाज़ अहमद मैसर जे नाले सां सुञातो वेंदो आहे पूरी दुनिया में हा पूरी किथे दुनिया किथे माण्हू वठंदा आहिनि जाते काथे सऊदी त डेली वेंदो आहे ईअं सम्झो त 15-20 किलो डेली सऊदी वेंदो आहे 15-20 किलो हा डेली थो वञे दुबई थो वञे बाक़ी अमेरिका बि वञे थो या ऑस्ट्रेलिया वञे साइड ते के दोस्त खणी ईंदा आहिनि ईरान इराक खणी ईंदा आहिनि बास माओ थो खाए हाणे माओ खाईंदासीं मेड़ अचूं ऐं माओ न खाऊं थी ठहे थो हा भट्टी तव्हांजी किथे आहे बाक़ी साइड ते आहे हिते बाईपास तां बाईपास ते हींअर खुलियल हूंदी हिनमहिल बंदि थी वई कम भट्टी ते घणा मज़दूर आहिनि 10 खनि मज़दूर आहिनि हुते कम हुनजी ॾियारी घणी ॾियो था 1200-1500 मेन कारीगरी 2000 रुपया आहे हुनजी मेन कारीगरी 2000 रुपया 2000 रुपया आहे कमु त ॾाढो सख़्तु आहे मेड़ जी गर्मी में जेको ठाहींदा गर्मी भट्टियुनि में आहे। में पोइ हिन ॾियारी गर्मी में घटि था ॾियो वधायो न न गर्मी में घटि हूंदो आहे खीर जी थोरी किलत हूंदी आहे हा 2-3 कलाक कमु हूंदो आहे ऊन्हारे में हा। हिनमहिल थोरो घणो कमकार आहे बाक़ी ऊन्हारे में घटि हूंदो आहे खीर जो घटि तव्हां हिते मज़दूरी कयो था तव्हां घणी ॾियो था मज़दूरी 1500 रोज़ घणो इन करे सेठ जे साम्हूं सेठ 1500 ॾे थो तव्हां मज़दूर आहियो तव्हांजी घणी आहे 1100 रुपया तव्हांजी वरी घटि आहे अथसि विधो अथमांसि माण्हू हिते हा वियो वेही खाइनि बि था नंढड़े दुकान में सेठ साहिब ई हेॾो तव्हांजो माशाल्लाह माओ विकिरो थिए दुकान त वॾो वठो हा दुकान वॾनि खां वठी हुई दुकान हिते वेही आऊं वधायो आहे दुकान ईअं सम्झो जॾहिं बि ठहियो आहे टाउन जेका ठही आहे न बिल्कुलु का टावर उन टाइम खां वठी ईअं सम्झो 65 में टावर ठहियो आहे तॾहिं खां वठी हिते वेठा आहियूं इन खां अॻु में अंदरि असांजा दुकान हूंदा वॾनि जा अच्छा जी जी सही आहे दुकान वॾो वॾो भाई वॾी सोड़ आहे हिते हा 550 जाने साहिब तव्हां बि खाईंदा आहियो माओ हा पोइ तव्हां यार वॾे ख़र्चे में हूंदव जेको हा ॾऊं था या फरमाइशूं कंदा हूंदा अच्छा हीअ मेहंदी आहे हीअ मशहूरु मेहंदी बि रखियो वेठो आहे अधु किलो हिनजो कारोबार माए मां मेहंदी मां माशाल्लाह करोड़पति थी विया आहिनि ईअं न साईं ये शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह करोड़पति थिया शुक्र आहे अरबपति शुक्र आहे करोड़पति थी आऊं हा न सही आहे दादा सुठी अल्लाह ॻाल्हि राजस्थान आहिनि अलाह साईं अञा तव्हांखे वधाए ॾे इज़त जी रोज़ी मिले थी माशाल्लाह माशाल्लाह हा, शुक्राना वधीक का ॻाल्हि पर हीअ तव्हांजा बाज़ू आहिनि तव्हांजूं बिल्कुलु बिल्कुलु पोरे ते हिननि जो ख़्यालु कयो यार बिल्कुलु बिल्कुलु अदा सॼो ॾींहुं हिननि सां ई हूंदा, हिसाब हुननि सां वॾो गॾु पुछाणो मथे वॾो थींदो बिल्कुलु बिल्कुलु आहे इहा एरिया प्यारे भाउ असांजे आसिफ खोसेदार असां तव्हां खाईंदव हिते? घणो ॼावां? क़िस्म जा मावा गजरुनि जा हलवा भाई केरु खाईंदो एतिरो सॼो तव्हांखे खाइणो आहे अॼु ख़तमु करणो अथव मेड़ जे ॿाहिरि फिरियल आहियूं घुरायो आहे असांजे लाइ हाणे थोरी रिकॉर्डिंग करे असां पोइ टेस्ट कयूं था हवा इहे छा अफ़ा ईअं हा हे हेॾे अथई भाऊ जो महिरबानी भाउ मीम सां मेहड़ हा साईं मीम सां माओ मीम सां मेहंदी मीम सां माओ अमड़ सभु माना मिठा मिठा अच्छा, गजर आहे त शिवा? मीम सां अचनि हाणे हिकिड़ी शइ विसारियो मीम सां माई उहा बि प्यारी शइ आहे न साईं छॾ यार किताब 3 किलो सुठा त कढाईसि सोने जी ॻाल्हि न कर वाह बहरहाल असांजे लाइ त प्यारी आहे न तव्हांजी प्यारी आहे असांखे प्यारी आहे साईं हा असांजी भाॼी माना प्यारी आहे तव्हांखे हा साईं हा वाह वाह अहिड़ा घटि दोस्त आहिनि जेके इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि पोइ भाॼाई ॾिसंदी इन करे था चओ खाओ वठो वठो सुठा ॾिस ब्रेक न हणो इहो खाइणो अथव तव्हांजो हेॾो अधु किलो घुरायो ॾियो न। अथव
शुगर फ्री बासमीर समो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूनियर जो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे जो शीदाई आहे वॾो ऐं वठो वठो मज़ो आहे से सुठो आहे तव्हां मटियारी 100 खाधो ॾियो आहे? तो 100 ॾियो तव्हां हिते आहियो न उतरा थी तॾहिं था सदर चओ। हेॾां तव्हां दोस्तो हाणे असां मेड़ बाईपास ते पहुता आहियूं शहर खां वधीक हाणे मेड़ जे बाईपास ते माए जा दुकान वधीक आहिनि हिते वॾे तादाद में माए जा हितां आरज़ी दुकान ॾिसो था हिनखे स्टॉल चओ दुकान चओ हिते माओ सजाए हिननि रखियो आहे ऐं ज़ाहिर आहे हिन रूट तां जेके मुसाफ़िर सफ़र कंदा जेकबाबाद खां शिकारपुर खां लाड़काणे खां हेॾां कराची वञनि था अक्सर उहे कराची हैदराबाद हेॾां जामशोरे जेके वञनि था अक्सर उहे या वरी हितां जेके मोटी वरी अॻिते लाड़काणे जेकबाबाद शिकारपुर इन साइड वञनि था उहे पंहिंजनि पिरी प्यारनि लाइ हितां सुखड़ी तौरु माउ वठंदा आहिनि घर वारनि लाइ ॿारनि लाइ माउ वठंदा आहिनि पर घणा माण्हू जीअं चइबो आहे न जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं के माण्हू चवंदा त यार बाईपास ते माउ सही न आहे हूंदो के था चवनि त केमिकल असां कुझु नथा चऊं असां खां टेस्ट वग़ैरह न आहे कराई जो हरू कंहिं शइ जी गिला कयूं उहो जंहिंजो कमु आहे उहे कराइनि फूड कंट्रोल अथॉरिटी हेॾो सारो डिपार्टमेंट मौजूदु आहे उहो चेक कराए हीअ ॾिसो था न पेड़ा माओ शुगर फ्री बि आहे शुगर फ्री माओ बि आहे उहो फिको हूंदो न मिठो त कोन हूंदो न शुगर फ्री त हूंदो पर मिठाण त कोन हूंदी हुन में मिठाण न हूंदो न सही आहे खीर जो पंहिंजो ज़ाइक़ो आहे सो इहे होटलूं बि आहिनि हीअ ॾिसो था साम्हूं हेॾा सारा दुकान आहिनि छो की दुकानदार सां बि कचहरी कयूं था हितां जे मक़ामी माण्हू सां बि कचहरी कंदासीं हाल वाल वठंदासीं केतिरो माओ विकामे थो रोज़ु 100 खां वधीक मेड़ में दुकान आहिनि बाईपास ऐं शहर जे अंदरि माओ कॾहिं खां हिते ठहणु शुरू थियो छा तारीख़ आहे रोज़ु केतिरो विकिरो थिए थो केरु केरु हितां वठी वञे थो इहो सभु तव्हांखे ॿुधायूं था की दुकानदार सां कचहरी कयूं था हीअ कोच हिकिड़ी बीठी आहे ॾिसो था वॾा थाल भरिया पिया आहिनि इहो त मेड़ जो माओ भुॻल माओ वीचारा हिकिड़ा जेके माओ विकिरो कंदड़ हूंदा आहिनि जेके कागज़ में ॾींदा आहिनि जेके बसूं हूंदियूं हुननि में या त हेठां बीह करे मथे ते थाल रखी पोइ चवंदा भुॻल माओ मेड़ जो माओ भुॻल माओ तो उन्हनि जो पंहिंजो पोरियो आहे बहरहाल हीअ बि हिकिड़ी सनत आहे जंहिंसां सभई माण्हू जुड़ियल आहिनि उन्हनि जो रोज़गार जुड़ियल आहे हिकिड़ी सौगात आहे सिंध जी सौगात आहे के माण्हू प्योर हलाइनि था के ॿ नंबरी कनि था उहो अलॻि बहस आहे उहो अलॻि मामिलो आहे मखियुनि खां ऐं ॿियनि शयुनि खां बचाइण लाइ धूड़ खां बचाइण लाइ हिननि अंदरि शोकेसनि में सजाए रखिया आहिनि तो हीउ मेड़ वारो हीउ जेको बाईपास जो इलाइक़ो आहे हिते वॾो बिज़नेस थिए थो रोज़ानो साम्हूं तव्हां ॾिसो था हिकिड़ो दुकान नज़र अचे पियो हिन पासे ॿिन्ही पासे मतिलबु त लाड़काणे वारी साइड जामशोरे वारी साइड इंडस हाईवे ते ॿिन्ही पासे वॾी तादाद में दुकान आहिनि माओ बि कोन्हे रुॻो ॿी मिठाई आहे ॾिसो माण्हू मेहंदी वठनि पिया वालेकुम अस्सलाम अलहमदुलिल्लाह महिरबानी भाउ महिरबानी 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 हीअ दुकानदार आहिनि ग्राहकनि जे इंतज़ार में आहिनि के दुकानदार सां कचहरी कयूं हाल वाल वठूं केतिरो विकिरो थिए थो केतिरो कमाइनि था दोस्त ही दुकानदार आहे हिन सां कचहरी कयूं था नालो छा आहे तव्हांजो मुझे इकबाल अहमद मैसर
महेसर हिन फील्ड सां वधीक लाॻापियल आहिनि माए वारी field। महेसर पुराणे ज़माने वठी महेसर हिन फील्ड में रोज़ हिकिड़े दुकान ते केतिरो विकिरो थिए थो माओ? 30 खां 40,000 सेल थिए थी। 30-40 जी माना 30-40 किलो जे लॻभॻि। हा घणे सेर हलाए था? 2 क़िस्म आहे, हिकिड़ो स्पेशल आहे, ॿियो हल्को आहे, हिकिड़ो 800 रुपया किलो आहे, ॿियो 1200 आहे। अच्छा हल्को आहे हुन में छा था मेहंदी mix आहे, कयो? मेहंदी आहे, हल्को जेको ॾियो था हुन में छा था विझो जो हल्को थियो वञे सफ़ा? हुन में खंडु सवाई आहे, हुन में खंडु घटि आहे। पोइ हल्के खे एॾो हल्को न कयो न, थोरो त वज़न विझो त इहो सफ़ा इहे माना हाणे त गिला थी हले। गिला न बाईपास वारा जेके दुकानदार आहिनि उहे प्योर माओ नथा विकिरो कनि, इहा ॻाल्हि सही? इंशाल्लाह न इहो पियो तव्हांजो इल्ज़ाम आहे। इहा ग़लति ॻाल्हि आहे। रेट न आहे न। माओ जी साईं, आहे तव्हां ॿुधायो। स्पेशल माओ ठाहियूं था आहे बिल्कुलु आहे, हा। पर पेजारन वारा आहिनि सुठा माण्हू आहिनि न, त बि रेट ॿुधायूं था 1200 ॾियो, 600 ॾियो, 800 ॾियो, 800 ॾियो, इहे हिरियल आहिनि माना हिते हिन ते। असांखे रेट केरु आहे नथो मिले, वारो? ॾसींदा न आहियूं असां, पियो आहे असां पेयर ॾसूं नथा। रोज़ भला हिन बाईपास ताईं शहर मां डेली केतिरो विकिरो थींदो हूंदो माओ? हिकिड़ो ताईं हिकु न आहे न, कॾहिं घटि आहे, कॾहिं वधि आहे, कॾहिं न जे बराबरि आहे, कॾहिं न आहे, कॾहिं आहे त वरी गंजा माशाल्लाह आहे त अल्हम्दुलिल्लाह। केतिरो 100-150 मण विकिरो थिए थो रोज़? पोइ सभिनी दुकान हा, थी वेंदो सभिनी? एतिरो, बिल्कुलु थी वेंदो एतिरो। सभिनी दुकान हा 100-150 बिल्कुलु थी मण। वेंदो एतिरो। सीज़न कहिड़ी हूंदी आहे हिन जी? सीज़न सियारो सर सियारो। जी, ऊन्हारे में न हूंदो आहे माओ, घटि हूंदो आहे, घणो बिल्कुलु केरु था खाइनि माओ? घणो थी सभु को खाए थो माओ। न कहिड़ा माण्हू हेॾा कराची हा हैदराबाद जा या कराची लाड़काणे वारा? न हे जो कराची मोटन था न इहे वठंदो माओ। इहे शौक़ीन घणा आहिनि? इहे भाउ ॿुधाए पियो दुकानदार त लाड़काणो कंबर शहदाद कोट जी सर हितां जा माण्हू माओ जाम था खाइनि, बिल्कुलु। वॾा शौक़ीन आहिनि इहे लाड़काणे वारा। हा ॼण सभिनी खे इहो ई थी वियो आहे त माओ असांखे 6 थिए ॾियो 7 थिए, पेजारे वारो अचे बीहे थो असांखां माओ खणे आहे, बाबा हीअ स्पेशल आहे 1200 रुपया आहे, न यार होॾे घटि थो मिले, तव्हां वधीक था ॾियो। पोइ असां सम्झी आऊं उन्हनि खे, असां बिल्कुलु उन्हनि खे सम्झी आऊं त हिननि खे अछो माओ न खपे, सुठो न खपे, पोइ अहिड़ो माण्हू हिननि खे रेट खपे, हा सस्तो। रेट हल्को खपे हिननि खे पोइ बसि। अहिड़ो माण्हू मूंखे ॿुधायो जेको माना जाम माओ वठंदो हुजे। जाम मथे पेजारनि वारा वठनि खणो था, हा, पर घणो असां वठनि? ग़रीबनि जो रेट मारे पोइ था खणनि, हा। असांखे बचत नथी थिए। अॻ में हूंदी हुई बचत, 8-8 10-10 किलो बि वठनि था, पर रेट मार था कनि, किथां 30 था बचनि किले ते, किथे 50 थो बचे। हाणे सॼो ॾींहुं हिते धुप ते वेठा आहियूं, हा। न अॾा वता न छा मंडड़ा ठाही वेठा आहियूं घर ते। हा, इहा हाणे इहे पेजारनि वारा थी करे असांखो एतिरो रेट केरा आहिनि, असां वेठा आहियूं हिक ॿिए जे आसिरे, असां मां न ॾींदो होॾो मिलंदो, होॾो 2 रुपया घटि ॾेई वठी वेंदो, असांजी रोज़ी छुटी। भला मेहंदी केतिरी हले? मेहंदी साईं स्पेशल बि आहे, हल्की बि आहे, मेहंदी में बि इहा ई हालत आहे। मेहंदी घणे किलो हलाए था? मेहंदी जी 500 बि आहे, 600 बि आहे, 400 बि आहे। अच्छा हा हाणे मेहंदी भला केरु थो वठे घणी? मेहंदी कपा निकिरे सभु कंहिंजी निकिरे, अलाह सभु कंहिंखे ॾिए थो ऐं ॾींदो। इन्हनि जे आसिरे कोन वेठाऊं असां इहे ॾींदा, असांखे इहे न ॾींदा, ॾियण वारो अलाह आहे, पर हेॾे के पेजारनि वारा आहे सुठा वॾा माण्हू जेके आहिनि रेट असांखे मारनि था बसि। ताज़ो माओ खजी आयो आहे? आहे हल्को हलाए हू सुठो वारो स्पेशल आहे। ही तव्हां माना ॿियनि खां वठो था, ख़रीदो था, पाण नथा ठाहियो? साईं कुझु टाइम अॻु में रखो असां स्पेशल हलाईंदासीं, अच्छा। बिल्कुलु स्पेशल हलाईंदासीं, 1 नंबर शइ हूंदी बाक़ाइदे। पोइ जॾहिं गाॾियुनि वारनि ॿियनि माण्हुनि रेट असांजो मारियो। अदा की आहे स्पेशल माओ? साईं 1000 रुपया किलो आहे स्पेशल आहे, स्पेशल। अधु किलो ॾियो असांखे। ही साईं माओ हिकिड़ो वठणु आयो आहे, NB खोसो साहिबु आहे, समाजी अॻुवाण आहे जामशोरे जो, अब्बास फाउंडेशन, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहिबु गॾिजी समाजी कमु कंदा आहिनि। साईं कंहिंजे लाइ माओ वठो? साईं अॼु असां आया आहियूं जामशोरो खां, हाणे वापसि वञूं था पंहिंजे बचड़नि लाइ माओ वठी था। घर लाइ? हू बि मेहर जो जेको माओ आहे न साईं, ही पूरी दुनिया में गिफ्ट तौरु तोहफ़े तौरु ही उते पहुचायो वेंदो आहे दोस्तनि खे। हा जहिड़ा असांजा सिंध जा माण्हू मिठड़ा आहिनि त मेहर जो माओ बि अहिड़ो ई मिठो आहे। हा ऐं हीअ जेका मेहंदी आहे, छाकाणि त मेहर असांजो पंहिंजो अबाणो इलाइक़ो आहे, असां बि हिते रहिया आहियूं, साई मेहंदी हिते थींदी, ॾाढी ख़ुशबूदार थींदी। पर जस हुजे वरी बि हितां जे माण्हुनि खे उन मेहंदी खे बरक़रार रखूं था अचनि, उहो माओ बि जेको आहे स्पेशल हाणे वठूं था, त इनशाला हिन में बि सुठी टेस्ट हूंदी, ज़ाइको हूंदो। ऐं ॾिसो साईं थरपारकनि में जॾहिं वीरा वाह वेंदा हुआसीं त
उहो माओ बि असां खाधो। मटियारी जो माओ मशहूरु आहे, वीरावा जो माओ साईं, उनजी वीरावा थरपारकर वारो उहो बि ॾाढो ज़बरदस्त माओ आहे। मटियारी जो माओ बि सुठो आहे। मटियारी जो भलो आहे। सिंध सॼी असांजी सोन आहे, सिंध सॼी असांजी सूंह आहे। अॼु वरी मेड़ मां असां वठूं था, पंहिंजा सिंधी माण्हू आहिनि, पंहिंजा शहरी आहिनि, पंहिंजा कारोबारी माण्हू आहिनि। ऐं असांजी दुआ आहे त हिननि जी रिज़क़ हलाल में अलाह पाक बरकत फरमाए ऐं हिननि खे अलाह सी तौफ़ीक़ अता फरमाए त देसी गिह सां ख़ालिस शयूं ख़ालिस शयूं जेके आहिनि उहे पंहिंजी क़ौम खे ॾियो। जिते गिफ्ट तौरु वञे, दुनिया जी कहिड़ी बि कुॾ कोट थी वञे, मेहर जो माउ वञे त केरु गिला शिकवा न करे, असली शयूं। अच्छा दोस्तो, असां को तस्दीक कोन था कयूं ऐं को असां को इल्ज़ाम था हणूं, इहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असां वटि कहिड़ो को औज़ार आहे जो असीं चेक करे ॿुधायूं त हीउ प्योर आहे या कोन्हे प्योर, या असली आहे या न आहे। उहो त हाणे जेके आहिनि जिन जो कमु आहे उहे चेक कनि न। बाक़ी इहो आहे इन्हनि दुकानदारनि ते ठीकु आहे, थी सघे थो हीउ सही शइ विकिणंदा हुजनि, प्योर शइ विकिणंदा हुजनि, थी सघे थो मिलावट हुजे, पर जेकॾहिं सही शइ विकिणंदा हुजनि उनखे हीअ चवनि त 1200 वारी शइ असांखे 600 में ॾियो, इहो त ज़ुल्म आहे यार। ऐं हीअ बि जेकॾहिं मज़दूरनि खे माना सेठ कोन आहियो या तव्हां सेठ आहियो, बहरहाल मज़दूरनि खे पूरो हक़ मिलणु घुरिजे। दोस्तो हाणे हितां असां वञूं था ॻोठ ख़ुदादाद खुसो। असांजो दोस्त जेको आहे आसिफ खुसो, उन असां लाइ साग तयारु करायो आहे। साग वञी खाईंदासीं, ॻोठ घुमंदासीं, पोइ उते पाण मिलूं था। हाणे हलूं था, हितां तक़रीबन 18 किलोमीटर परते आहे मेड़ खां। हाणे मिलंदासीं पाण ॻोठ ख़ुदादाद खुसे। अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? सभु ठहियो, वॾी महिरबानी। बासिफ खोसे ॻोठ पहुता आहियूं, सो ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे माशाअल्लाह। भाउ सां कचहरी कयूं था। भाउ छा हाल आहे? यार माफ़ कयो, देरि थी वई। वेहो वेहो। दोस्तो बास बि तमामु तकलीफ़ करे छॾी आहे, शाबस हुजे वीचारे खे। कल्ह ॾाढो इसरार कयो त मुंहिंजी मानी खाई वञिजो। मूं हुनखे मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश हुई त यार महिरबानी कजांइ, घणी तकलीफ़ न कजांइ, बसि साग लाज़मी ठाहे यार कर, मूंखे साग ठाराए, ॿियो कुझु न खपे। पोइ सियारो शुरू थियो आहे त साग बि थोरो घणो अची वियो आहे। उनखां सवाइ इहे बिह, भिंडियूं, ॿियूं बि शयूं आहिनि, पर मुंहिंजी पसंदि जूं हीअ शयूं आहिनि। तो शाबाश हुजे भाउ आसिफ खे। असुल ॻाल्हि इहा आहे त भाउ सिंध में महिमान नवाज़ी जेका हज़ारे सालनि खां इहे रिवायतूं अचनि पियूं, अञा ख़तमु न आहिनि थियूं महिमान नवाज़ी जूं। ऐं अलाह पाक खां इहा दुआ आहे त इहे सदाईं क़ाइमु दाइम रहनि। सिंध अंदरि महिमान नवाज़ी जो ग़रीबी या अमीरी सां को तालुक़ु न आहे। हर सिंधी जी दिलि कुशादी आहे, पोइ ग़रीब हुजे या अमीर हुजे। असुल जेका महिमान नवाज़ी आहे, अॼुकल्ह त ॾेखावो घणो आहे न, माना ग़रीब लाइ हिकिड़ो ताम हूंदो या हूंदो ई कोन, ऐं अमीर लाइ पोइ 7 ताम थी वेंदा। पर असुल ॻाल्हि इहा आहे त ख़ुलूस हुजे। पोइ हिते असां हिननि माण्हुनि वटि, हिननि ॻोठनि में अचूं था त इहो ख़ुलूस ऐं मोहबतूं मिलनि। सो सिंध जूं इहे रिवायतूं, सिंध जूं इहे मोहबतूं सदा क़ाइमु रहनि। अलाह पाक खां इहा ई दुआ आहे। भाउ इशफ़ाक़ चांडियो बाए, ऐं हीउ वीचारो जॾहिं मां असां मेड़ मां ईंदा आहियूं, असांजी मालिकी कंदो आहे शाबस, त कल्ह खां गॾु आहे असां सां। ऐं साईं ख़ैर मोहम्मद खोसो साहिबु, आसिफ साहिब जो आहे वालिद साहिबु, साईं NB खोसो साहिबु। असांखे लेट थी वई आहे, पर बिस्मिल्लाह कयूं था। वॾी महिरबानी भाउ आसिफ, तव्हां तकलीफ़ कई यार। तव्हांजी महिरबानी, तव्हां जेको आहे असांजे तॾे ते आयो, असांजी जेका आहे मान मथां कयो, असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। महिमान जे लाइ जेको आहे चवंदा आहिनि त सॼी दुनिया हिकु ग्रह करे ॾिजे त बि उनजो हक़ अदा नथो थिए। हीअ असांजो जेको आहे तव्हांजे लाइ वॾी महिरबानी भाउ आसिफ, वॾी तव्हांजो ख़ुलूस, तव्हांजी मोहबत, वॾी महिरबानी भाउ। दोस्तो हिते तव्हां खां फ़िलहालु वठूं था इजाज़त। अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो? कोशिशि कईसीं, यासिर कुराई मूंसां गॾु कोन हो, पोइ जेको हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे।
जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। सदाईं गॾु माशाअल्लाह।